हुसैनियत यज़ीदियत अहल बैत दे हर दुश्मन ते लानत सलवात बुलंद औज़ु बिल्लाहि समीअ अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला अहलिहा अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्मा लतुसअलुन्ना यौमा इज़िन अनिन नईम सलवात बुलंद खालिक कायनात चौदह मासूमों के सदके तमाम बारगाह विलायत में अचण कबूल फरमाए। आईना ज़िक्र मुक़द्दस के सदके असां तमाम तमाम सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। पंहिंजी पंहिंजी दुआऊं ऐं इन मजलिस जी क़बूलियत लाइ सलवात बुलंद आवाज़ इजाज़त है। उन्वान हर कहीं के याद अल्लाह क़यामत जे ॾींहुं हर एक के बिहार अली जी विलायत छा कछा जेके ख़रीदार आहिनि थोरो ॻाल्हाईंदा जिथे राति छायो उतां कंटिन्यू करण जी कोशिशि कंदुसि। अल्लाह कननि खां सवाल पुछा कंदो, अखियुनि खां सवाल पुछा कंदो, दिलि खां सवाल पुछा कंदो, हर हिक खां सवाल। कब्र में भी अली आहे, पुल सिरात ते भी अली आहे, जन्नत जे दर ते भी अली आहे। राज़ी आहे? कब्र में पुल सिरात जन्नत जे दहलीज़ मौला जो कसम एॾो वॾो जुमिलो थो मां पढ़णु चाहियां जो जेकॾहिं जंहिंखे अल्लाह चाहियो आहे त हीअ अली जे विलायत खे क़ाइमु रखे उहो मूंखे मुसले ते ज़रूर दुआ ॾींदो। बाबा साईं नमाज़ ऐं अली जे विलायत में एतिरो त फ़र्क़ कंहिंखे निंड अची वञे जाॻाए तूं नमाज़ नथो पढ़ाए सघे, लेकिन अली जी विलायत एतिरी ज़रूरी आहे। पीउ ॾाढो मरी वञे ई क़ब्र में गुल हाल होॾे अली ॿुधाइण। जंहिं जंहिंजो अली वली आहे सलवात ऐं बुलंद आवाज़। राज़ी आहियो? अॼु बि अथव तलकीन जो पढ़ंदा आहियो, अलाए छो तलकीन जो पढ़ंदा आहियो। भाईजान मां वॾो जुमिलो थो पढ़णु चाहियां छो जो आहे अली जी विलायत काइनात में वॾे शइ, तॾहिं मां वॾो जुमिलो थो चवां इन जे करे छो ज़िक्र जो कसम नमाज़ तोखे पैसनि ते बि मिली सघंदी आहे। नमाज़ और पाण खे अपग्रेड कयो यार। ज़िक्र जो कसम नमाज़ तव्हांखे पैसनि ते बि मिलंदी आहे, रोज़ा तव्हांखे पैसनि ते बि मिलंदा, हज तव्हांखे पैसनि ते बि मिलंदो, ख़ैरातूं पैसनि ते बि थी वेंदियूं आहिनि। ज़िक्र जो कसम मिसाल थो ॾियां, हितां जे मौलवीअ खां वठी राईविंड ताईं
हर एक के चैलेंज चई जो चरियो मौलवी आबासी वो चई वियो उजरत ते नमाज थींदी पैसन ते नमाज मिलंदी मुझे बाबे डाडे न पढ़ी हुजे या वडे पुट ते वाजिब वडे पुट ते टाइम कोने पैसा दई कहीं मौलवी खो नमाज पढ़ाए पढ़े वो मौलवी पैसा पुट जा पुट जे पीउ के सवाब मिली तो सके रोजो एक न रखो हुजे पैसन ते रोजा रखराए तो सके जागो कंबर वारो मा लफ्ज पढ़ा नमाज पैसन ते मिले रोजा पैसन ते मिले हज पैसन ते मिले दुनिया जी दौलत कठे कर अली पैसन ते न मिले इसको देखा रहे था हाथ बुलंद है बोलो बोलो अली लाली मौला जो एडो भलो सवाल पूछो थई मां जो जवान तो हां तो के पींगे में लोडिया बैठो सिकरा जो छोली तो चलिया अजलिया दुनिया अलीउल वली मेरा पढ़न वारे खे पढ़न वारे जाकिर खे खतीब खे बानिया खे नोहे खान खे या मातमी खे इनई फतवा जे सत में लिकायूं वेठा त साईं इनन खे पैसा मिलंदा आहिनि इहे अली अली पो कंदा आहिनि इनन खे पैसा मिलंदा आहिनि इहे अली अली पो कंदा आहिनि मां थो चवां हल मन वारो अलम खणी मुझे सर ते रखो कुरान पढ़ण वारो कुरान मुझे सर ते रखो आयत पढ़ा कयामत ताईं दम अथई जवाब ॾिजा मां मजलिस ताईं हथ खयो अल्लाह तो फरमाए इन्नल लज़ीना कफरू युनफिकून अमवालहुम लियुसद्दू अन सबीलिल्लाह अली करण वारन के पैसा ना आहिनि मिलंदा कुरान तो चए काफर खर्च थांगन त इन लिखाओ अली खसराया डॉलर न थो जो तो परेशान बुलंद सलवार पढ़ो आले हाने ॿुधाए मुल्ला सचो या कुरान छो
बुलंद सलवात पढ़ो। तभी मुझे अली मौला फरमाया, अली मौला फरमाया, रज़ीना किस्मत जब्बार फीना लना इल्म वले अदायना माला। अली मौला तस्वीर पढ़ी तो मालिक तुझा लख एहसान, मां तुझे विरासत ते राज़ी आया। मुझे दुश्मनन के पैसा ॾिना थई, मुवारन के इल्म ॾिनो। मौला जो हिकु मौजूदो भी है, सबूत भी है मौला जे ख़िलाफ़। मौला जो हिकु मौला जे साम्हूं वेठो, थोड़ी घणी परेशानी हुई। मौला फरमायस बीहे अली सां को भी परेशान। चुप थी विया। मौला फरमाया हुजे बि मूंसां ऐं को बि परेशान। जी साईं थोरो कर्ज़, थोरो मूंखे कर्ज़, थोरो मूंखे कर्ज़। इन जे करे छो जो अचा वञा उन दर सां को दुकानदार जा पैसा आहिनि। मुंहिंजे मौला फरमायो मूंसां ॻाल्हि छो न कई, वञ जबल के पास ले, जबल के मुंहिंजा सलाम चो ऐं चई जा जबल के कुन ज़हबन बेइज़्ने अलीयन। जबल सोनो थी पओ अली जे चवण सां। सोनो थी पओ अली जे अमर सां, अली जे चवण सां। जिंदाबाद। मूंखे अली जे इमामत जो कसम, पल्ली उहो लॻो कानल सारल जबल ज़हबन, उहो जबल सोन थी वियो, सोन थी वियो। तव्हांजी चुप मूंखे मारे न हुजे। ज़िक्र जो कसम, हिनखे जेतिरी ज़रूरत हुई सोन ओतिरो खईं, वाधारो न। पयो सोनारे खे उन इस्तेमाल करे पैसा ॾेनस, वञी दुकान जो कर्ज़ लाहे आयो। मुंहिंजे मौला फरमायसि हे ख़बर कि मौला हा कर्ज़ लही वियो, परेशानी ख़त्म थी वई। मौला फरमायो मां त सॼो जबल सोनो करे ॾिनो हो। मां न खरीदार जे ॻाल्हि में आयो, मां आशिक़नि जे लाइ इहो लफ़्ज़ थो पढ़ां। मुंहिंजे मौला फरमायो मां त सॼो जबल सोनो करे ॾिनो हो, तो ज़रड़ी ओतिरी खणी जेतिरो कर्ज़ हुयसि। चए थो मौला छा कया? जबल त वाकई तव्हांजे सॾ ते अमर ते सोनो थी वियो। हाणे त मूंखे हेर पइजी वई, तव्हांजो करम बि ॾिठुमि, सॼो जबल सोन थी वियो। वरी जॾहिं कर्ज़ चढ़ी वियो तव्हां तो भरे आयो। बुलंद सलवात पढ़ो आले मोहम्मद। गरीब इबादत समझी, बुलंद सलवात। अल्लाह अक्सरियत छॾियो बाबा, जहन्नम में दाख़िल कर, जहन्नम में छॾियो बाबा। बुलंद सलवात पढ़ो। थकाई कर छॾियो, गरीब इबादत समझी, बुलंद सलवात पढ़ो। अल्लाह हर एक का सवाल पुछंदो अली जे विलायत, अली जे विलायत। चौथे इमाम जो बाबा ज़मानो
मस्जिद भी आहे इमाम बारगाह भी आहे। मुहिब मौला जो साम्हूं सरकार की हवेली साम्हूं मस्जिद जीअं ई मस्जिद ॾे निगाह कई एॾी रशी पेर पाइण जी जाइ न हुई ऐं जॾहिं मुंहिंजे मौला जे कचहरीअ में आयो त आङुरनि ते ॻणण जेतिरा बंद हे इन शीशो पंज में त हिते हेतिरा बूटी हेॾी जमात ॿ दफ़ा टे सिंध में इहो शबीर मोहम्मद ख़याल आयसि मुंहिंजे चोथे इमाम जो आवाज़ आयसि उन्हनि जो घणो तादाद ॾिसी ॾाॾे अली जी विलायत तो हथ खणंदे छरो जेके अली जी विलायत वारा आहियो पाण खे थोरो न सम्झायो सबूत थोड़े मुंहिंजो मौला ज़ैनुल आबिदीन मौला फरमायो असांजो तादाद थोरो ॾिसी ऐं हुननि जी अक्सरियत ऐं घणाई ॾिसी जी न दुख थो थिए सैयद बि तव्हां हथ न हेठि हुजे तो मुंहिंजो मातमी आले रसूल भी था हुज्जत खुदा भी था मज़हर रसूल भी था मज़हर किबरिया भी था वजहुल्लाह भी था जो लक लिसानुल्लाह का मालिक भी मिस्ताक भी था मौला अंदर न सड़े तहां वटि आंगुरनि ते ॻणण जेतिरा होॾे हेॾी रश मुंहिंजे मौला फरमायो तुम तेसी ताईं मुतमइनी न थींदे जेसी ताईं तोखे अखियुनि सां न ॾेखारिया मौला फरमायो उतलो मिटी मुंहिंजे वेझो जीअं कंबर वारो मुहिब मौला जो अली बादशाह जे फर्ज़ंद जे वेझो आयो मौला ज़ैनुल आबिदीन पंहिंजो इमामत वारो हथ रखियसि मौला फरमायो वञ हाणे वञी मस्जिद ॾिसी आ अल्लाह करे जेके समझदार हुजनि मूंसां संगत पकी रखनि मौला फरमायो वञी हाणे ॾिसी आ जमात न ॻाल्हाईंदो ॾुख लॻंदो जीअं ई वियो तकिड़ो डोड़ंदो आयो मौला छा करे छॾियई मूंखे छा करे छॾियई मौला फरमायो मां त कुझु न कयो तोखे छा थी वियो पहिरियों निगाह कयल त नमाज़ी जमायती हाणे ॾिसी आयो को गॾु को भोलो को बांदर को सूअर ॿई हथ घुराईंदा बोलो बोलो सखी लाल राजिया मौला तुझे इमामत जे हथ लगण खपे तुझे इमामत जे हथ लगण खपे मूंखे हुनर वारी जमायत जानवरनि जो वाड़ो पर जाते सूअर ॿधबा आहिनि न उनखे वाड़ो न चइबो आहे वाड़ो हलाल जो अलायो छो हैरान आहे सर खणो मातमी हज़रात अली जे विलायत जो वाइसो थो ॾियां मुंहिंजो ज़रो ज़ाया न थिए मौला नमाज़ था पढ़नि सो बि मस्जिद नबवीअ में तव्हां ॾेखारियो आहे मूंखे त जानवर आहिनि चौथे मौला फरमायो इन्हनि जी नमाज़ ते न भुलिजे जा हाउलाए अदाउ अली इब्न अबी तालिब इहे ॾाॾे अली जे विलायत जा वेरी मिली करे जुलूस मोटी है किताब जो नालो बेटा सियाण को मदाम होई
मशारिक अनवार यकीन लिखण वारो रजब अल डोरसी उर्दू में बिया अरबी में बिया जंहिंखे जहिड़ो लभे उहो ॾिसो पर हे झोली थो झलियाव तॾहिं अली में शक न कयो कॾहिं अली में शक न कजो छो हम ये आयत को पढ़ा अल्लाह को फरमाए अल हक़्क़ु मिर रब्बिका फला तकुन मिनल मुमतरीन अल्लाह को फरमाए मोहम्मद अली हक़्क़ु थई यो अल्लाह जे तरफां थई घट में घट तू तो शक वारन मौला थी जा मोहम्मद हक़्क़ु अली तोखे मिलियो थई तुंहिंजे रब जे तरफ़ खां फला तकुन मिनल मुमतरीन कम अज़ कम तूं त शक वारनि मां न थी जा माना अल्लाह खे ख़बर के बखन बखन बिकन पिया पोइ बि अली जे विलायत में शक रखल इनकार बीस है अथरात जो बलाई शक थो पए ट्रैक्टर शक थो पए कार शक थो पए जीप शक थो पए मुख्तलिफ मोटर बाइक वारा माना शक उनखे चइबो आहे जंहिंमें तूं फ़ैसिलो न करे सघे पर लाइटियूं बि लॻनि तूं पाण खे तसली ॾेई चवे कुझु बि न आहे इहो इनकार आहे शक इहो आहे त हे न आहे त हो अल्लाह तुंहिंजे अली जे विलायत में ईअं बि न चइजा त हिते जाइज़ आहे हुते नाजाइज़ आहे हिते सवाब आहे होॾे गुनाह हदीस पढ़ंदुमि या सैयदजादे जे हथ में ॾेई पढ़ंदुमि मौला थो फरमाए शक करण वारे जी सज़ा ॿुधजो हो जेकॾहिं दिलि कढे वठो थी दाद ॾिजो त तव्हांखे बि छुटी आहे मौला थो फरमाए अशाक़ु फी फ़ज़्ल अली युहशर यौमल क़ियामत व फी वजही तौबुन मिनन नार अला कुल्लि शुबतिन मिनहुन शैतान यक़लहु अला वजही व यदखलु फी मौला थो फरमाए जेको अली जे विलायत में शक कंदो उनखे बाहि जा ज़ंजीर पाराया वेंदा शैतान
खबर पौंदी असली सैयद जी झुकता चला गया सजदे को शर्त दी के दुए काबा की दिए जिस रुकबे भी किया था तबरा चला गया जब से सुना है लड़के मिलूंगा अली के मौत का खतरा चला गया शरीयत भी सोच समझ कर ही बने दुश्मने अली शरीयत भी सोच समझ कर ही बने दुश्मने अली क्यों जिसने अली में शक किया सजरा चला गया दोनों ही जब अली है दोनों ही जब अली है तो अपनी नमाज से तूने अली निकाला था सलाम एतरी मार्फत रखो था मौला को फरमाए जो अली जे विलायत में शक थो करे उनके बाहिजा जंजीर पाराया वेंदा हर एक छेड़े ते 300 छेड़ा हुंदस हर एक छेड़े ते शैतान वेठो हुंदो चमा डुंबे हणंदुस थुकूं भी हणंदुस चमा डुंबे हणंदुस थुकूं भी हणंदुस ॻाल्हायो त मां जुमलो पढ़ा शिया लानत कंदा आहिनि शैतान ते सुन्नी लानत कंदा आहिनि शैतान ते वहाबी लानत कंदा आहिनि शैतान ते बरेलवी लानत कंदा आहिनि शैतान ते हनफी हंबली मालिकी शाफई मशहूरी हुर हुर भई लानत कंदा आहिनि शैतान ते नंबर वारो एना मरी वञा जुमलो मुंहिंजो यादि हुजई ओ जंहिंखे काइनात मिली करे हुक लानत करे उनखे शैतान सॾिबो जंहिं ते शैतान हुक लानत करे उनखे मुक़सिर सॾिबो बोलो बोलो अली अली काश इतने ही मुझे जिंदगी तमाम थे हा बस रुगो अली अली कयूं बुलंद सलवात पढ़ो गरीब इबादत समझी रोंदो रोंदो मोटी आयो हंसता है मां जी कब्र को अलविदा करे फरमाए अब्बास जी मुंहिंजा मौला अब्बास मुसाफिरनि जा नाला रोअण वारो पुटनि जा नाला भाइरनि जा नाला अली जी धी पुछा कयसि हुसैन मुंहिंजो नालो फरमाई तेसी ताईं न लिखंदुमि जेतिरो शोहर खां मोकल न वठंदी शरीयत जो हुकुम अली जी धी हली तकड़ी तकड़ी हजरत अब्दुल्ला बीमारी जे बिस्तर ते तुंहिंजे अखियुनि जो वुज़ू थी वञे हे जुमिलो थींदे रोअण
जे लाइ काफ़ी आहे। अली जी धी जाॻायसि न पंहिंजे चादर जे हिक पलव सां हुन जे पीउ जा पेर रुगण लॻी या पलंग ते न वेठी, ज़मीन ते वेठी लीकूं पाए ज़मीन ते चई अब्दुल्ला जा मुंहिंजो भरियो घर लुटण वारो था। रोअण वारो हज़रत अब्दुल्ला जी अखि खुली ॾिठई न मोहम्मद जी अम्मा ज़मीन ते वेठी आहे। कसम खणी थो चवां पंहिंजी बीमारी भुलिजी वयसि। चई हुनजी मां जल्दी मथे थी वे मतां अब्बास ईंदो हुजे। मुंहिंजी छा हया रहंदी मतां गाज़ी चवे मुंहिंजी सरदार खे पट ते वियो। अखियूं वसी पयसि रोई चली चाचे जाया अज मां सवालियां बणजी आई करना मातम है हुसैन। अज मां करबला जी फकीरानी बणजी आई खाली न मोटा मुझो घर उजड़ा तो ही तो हम लोग ज़ैनब के रोना। हजरत अब्दुल्ला उठियो हा ज़ैनब इएं पहिरियों भेरो शोहर के हथ ॿधी चेती मोकल ॾे मुंहिंजो वीर वतन छॾियो थो वञे। हुसैन वतन छॾियो थो वञे। रजर नवा अब्दुल्ला हथ में ॾेई चए थो तूं त हाणे थी मोकल घुरे मुंहिंजी त कॾहिं जी मोकल जेके जवान आहिनि उहे अल्लाह करे सम्झी पवनि। बीबी चए थी कॾहिं जी मोकल चए थो जॾहिं तोसां मुंहिंजो निकाह पियो थिए अली बादशाह चाचो कुंड में वठी वियो मुझे सर ते चुमी ॾेई चई भाइटियो बिया दामाद बिया कुझु नथो घुरा ओ अब्दुल्ला जॾहिं हुसैन वतन छॾे अॼु हथ थो जोड़िया मुंहिंजी ज़ैनब खे मना न कया। पत्थर जो मां ज़ामिन न आया सब मौत में आया रोमन वारा उन वेले अली चयो अब्दुल्ला मोकल न ॾींदे थींदई इएं हेॾा हुसैन वेंदई हेॾा ज़ैनब जो जनाज़ो या वीर खां बगैर न रही सघंदई है करना रोमन वारा अब्दुल्ला चए थो मुंहिंजी मोकल लेकिन हिकिड़ो शर्त साईं ज़ैनब चए थी सब शर्त तुंहिंजा मञा मूंखे भाउ सां गॾु उमान रोमन वारा अब्दुल्ला हेॾे होॾे ॾिसी चयो न मोहम्मद हलिया हाय हुसैन न मोहम्मद हलिया जो साईं ज़ुल्फ़िकार शाह साईं ज़ोएब शाह हेॾा आयो हेॾा मोहम्मद आयो ॿिन्ही पुटनि जा हथ पकड़े बीबी ज़ैनब जे हथ ते रखई चयो मां बीमार छो ॾियां करबला में अकबर जो सजो
हुसैन दादा हुसैन के वास्ते दिमाग बड़ी सदर मौला जो वास्ते होया अल्लाह जो वास्ते होया मेरी गुदियो रोमन वारा सिया जो पुर वठी हलिया अब्दुल्ला आलो चे जो अल्लाह हिकड़ो शासा मां मके जो रईसा मां शाम जो बादशाह छुपियो है तनो यार मुझे भरे घर में कुछ खायो आज यार के तो चाह में निकली वञो मां